वफा जैसे जखे गिरहण लगिया। चाय मिले भी थी? हिते होटल न है जो हर वक्त चाय मिले, वनी कैंटीन में पी। लगे तो आसमान किरण वारो आहे। त पोइ छा थींदो? घणी छो पई? छो मां का छिती थी आहियां छा जो तोसां विढ़ा पई? लगे त ईअं पियो। तोखे कुझु ख़्याल थियो? 5 ॾींहं लाहौर हलियो वएं, पुठियां एतिरो बि न पुछी त केरु मोह या केरु बचियो। अल्लाह ख़ैर करे। दरअसल घणो थियो ज़िंदगी गुज़ारण लाइ मोहब्बत खां सवाइ ॿियूं बि घणियूं रंगीनियूं आहिनि। सॉरी, रियली आई एम वेरी सॉरी। डोंट वरी, मां जीअण सिखी वरितो आहे। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। काल्ह डैडी जो फ़ोन आयो चयईं त छा बि चईं? तुंहिंजो डैडी आहे, मुंहिंजो न सकड़ो वास्तो। मां वार्ड में वञा पई, तव्हांखे चांहि मिली वेंदी, तव्हां पी पोइ वठो। छा ॻाल्हि आहे बबन शाह, छा तो इहो शोर मचायो अथई? जीजी न पुछ मुझे यहाँ तो सड़े। किथे आहे मीरा शाह? छा ॻाल्हि आहे दादा? न चओ मूंखे था साईं, मूंखे शर्म थो अचे तोखे पाउ चवंदे। ठीकु आहे, न चवंदुसि तोखे अदा, पर ॻाल्हि छा आहे? तू कॾहिं खां माण्हुनि खणण जो वापारी थियो आहीं? हाँ? मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झी। मां का वर वकर ॾेई करे ॻाल्हि न कई आहे मीरा शाह, मूं सिधी ॻाल्हि कई आहे, तूं बि सम्झी थो। मां कुझु नथो ॼाणा। तूं नूर अली खान जो पुटु अगवा कयो आहे पैसनि ख़ातिर। इहो सरासर कूड़ आहे ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे। इल्ज़ाम कूड़ आहे? इल्ज़ाम आहे तो ते? अरे तू माण्हू बि खणाई थो ऐं मञी बि कोन थो। मां चयो न, इहो सरासर कूड़ आहे, इल्ज़ाम आहे मुंहिंजे मथां। ऐं इहा सॼी साज़िश जबल जी आहे, जबल जी। जबल जो नालो विच में न आण मीरा शाह। जी इहो ई आहे, इहो जेको असांजे घर में ऐं असांजे रिश्तनि में ॾारो थो विझे। मीरा शाह, जबल जो रिश्तो हिन घर सां, हिन घर जे भातियुनि सां ईअं आहे जे बबन शाह जो तो ते इल्ज़ाम आहे, या बबन शाह सही पियो चवे? जी इहो मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे। जो भले ॾेखारी साईं लो। जी अदा साईं। ॿुध, दे ख़बर मीरा शाह, ही छा आहे? जी धंधे में हर शइ जाइज़ हूंदी आहे। असीं जेको बि कमु कयूं था पैसे जे लाइ था कयूं, त पोइ इन्हीअ में कहिड़ो ॾोह आहे? न ताड़े धंधे ते जो माण्हू खणी हुनजो वापार कजे। तव्हां बि त भत्ताखोरी, इलाइक़नि ते कब्ज़ा ऐं माण्हुनि खे धमकाइण वारो धंधो कंदा आहियो। ख़ामोश, ज़बान खे संभाल मीरा शाह। बनशाह कॾहिं बि प्लाटनि ते कब्ज़ा न आहिनि कया, पर दलालनि को ज़रूर कब्ज़ा छॾाया। ॻाल्हि साॻी आहे अदा। जी जोस छोकरो वापस करे इन शहर में रही न सकदो। मीरा शाह, बबन शाह जी चवई थो न, उही कर, न त छा जी न त ही घर, हिन घर सां गॾु तोखे शहर बि छॾणो पवंदो।
नीलम, हिन वेकेशन में मम्मी चई थी त तू स्विट्जरलैंड अच। पोइ तो छा चयो? चयम त न, छो? तोखे अकेलो छॾे कीअं वञा। खुरम कूड़ पियो ॻाल्हाई। कूड़ खां मूंखे नफ़रत आहे नीलम। मां पंहिंजे दिल जी ॻाल्हि पे ॿुधाए। तुंहिंजे इनकार ते तुंहिंजी मम्मी जो नाराज़ थिए त पोइ? मम्मी मूंसां प्यार कंदी आहे, हू नाराज़ कॾहिं बि कोन थींदी। पर तो ईअं छो कयो? वञी चक्कर हणी अची आ न। चयम न, तोखां परे नथो थियण चाहियां। केसी ताईं ईअं कंदे? जेसी ताईं असांजे प्यार जो पक्को घर न जुड़े। खुरम घर जोड़ण खां पोइ विछोड़े जो वॾो तालो त न हणंदे? हरगिज़ न, पंहिंजे नाले जी तख्ती हणी छॾंदुसि, जीअं असांजे वजूदनि खे मुकम्मल सुञाणप मिली वञे। खुरम तू ॾाढो रोमांटिक आहीं। तुंहिंजे प्यार मूंखे अहिड़ो बणायो आहे। ओ, तोसां हिकिड़ी ॻाल्हि करण त मूंखे विसरी वई। कहिड़ी ॻाल्हि? मां तुंहिंजी तस्वीर मम्मी ॾांहुं मोकिली आहे। पागल आहीं छा? ही तो छा कयो? मूंखां तो पुछी हा। पागल छो? ऐं छो तोखां पुछां? छा तूं मूंसां प्यार नथी करी? करियां थी। हिन वसी समुंड जेॾो धरती ऐं आकाश जहिड़ो, पर डिॼां थी किथे को तूफान अची वञे, तोखे मूंखे धार न करे विझे। नीलम, असांजो प्यार इन तूफान जी ताक़त खां मज़बूत आहे। तूं अंदर जे भोगा घबरा न, मां आहियां न। छा पिया सोचो? सोचां पियो त बबन छा त जेका बेइज़ती कई सा कई, पर जीजीअ बि घटि कान कई। मूंखे त ईअं थो लॻे त जीजी जे पेटां ॼायल चबल आहे ऐं तूं लधल आहीं। मूंखे बि ईअं लॻंदो आहे, पर ईअं आहे कोन। त पोइ तूं हाणे छा सोचियो आहे? घणो कुझु सोचियो आहे शहरबानो, घणो कुझु। हाणे तूं ॾिसंदी वञ त मां कयां छा थो। छा कंदो? छोकिरो त वापसि करणो ई पवंदो। हा, उहो त करणो ई पवंदो, पर हिकिड़ी ख़बर हुजे तोखे त जेके उठ दारींदा आहिनि उहे दर बि वॾा विझाईंदा। चङो चङो तूं हाणे चांहि पी, सोचे सोचे मुंहुं ई सुकी वियो अथई। हाणे मीरा छा उन्हनि जे खून मां ढुक भरींदो शहरबानो, खून मां ढुक। जेको बि कदम खणे न, सोचे समझे खणिजे। बबन शाह जा हथ वॾा अथई। उहे ई त कटणा आहिनि हथ जेके मुंहिंजी तरक़ीअ खे रोकनि था। हू नथा चाहिनि त तुंहिंजो दुबई वारो होटल ठही पवे, तॾहिं त तुंहिंजे हर धंधे में टंग अड़ायो वेठा आहिनि। तूं सही पई चवीं शहरबानो, केसी ताईं गिदड़ टंग अड़ाए ख़ुशीअ में पियो नचंदो, नेठि त टंग भञाईंदो। खां वधीक इंतजार नथो थिए हाणे। असलम मां अञा पढ़ां पई, मुंहिंजी एजुकेशन त कंप्लीट थियण ॾे। एजुकेशन त तूं शादी खां पोइ बि कंप्लीट करे सघें थी। हा पर वर खे छॾ सरका, तूं घर वारनि सां सिधो सिधो ॻाल्हाए। जे मञनि था त ठीकु आहे, न त छा? न त घर मां भॼी पाण कोर्ट मैरिज कंदासीं। कोर्ट मैरिज? हा, कोर्ट मैरिज। एॾो वॾो फ़ैसिलो मां कीअं करे सघंदसि? फ़ैसिलो तोखे न, मूंखे करणो आहे। तोखे रुगो मुझे हा में हा मिलाइणी आहे बस। पर असलम सरका, मुझे प्यार खातिर तू हा करी थी या न? सरका तोसां तुझे हर फैसले में गॾु आहे, पर पहिरियों मूंखे घर वारनि सां त ॻाल्हाइण ॾे। ॻाल्हाए वठ घर वारनि सां। मूं तोखे रोकियो न आहे, पर छा? पर इहो ज़हन में ज़रूर रखजांइ त असांजे प्यार वटि वक़्तु तमामु थोरो आहे। हा, असलम सही पियो चवे, फ़ैसिलो असांखे ई करणो आहे। जेकॾहिं बाजी ॻाल्हि न मञी
त पोइ कोर्ट मैरिज ई करणी पवंदी। जेकॾहिं ईअं न कयोसीं त पोइ असां हमेशह हमेशह लाइ हिक ॿिए खां धार थी वेंदासीं। न न, मां ईअं हरगिज़ न थियणु ॾींदसि। हुन जी ज़िंदगी मुंहिंजे वजूद लाइ पनाहगाह आहे। असांखे हिकु थियणो आहे। मां हुन बिना ऐं हू मूं बिना नथो रही सघे। मूंखे फ़ैसिलो करणो पवंदो। हाँ, मूंखे फ़ैसिलो करणो पवंदो। जी माला जी मूंखे माफ़ कयो। मां पंहिंजे लफ़्ज़नि जी गुस्ताखी जी हथ ॿधी माफ़ी थो चवां। अदा साईं, मूंखे तव्हां बि मीरा शाह, तूं ॿार नाहीं जो तुंहिंजी ग़लती खे माफ़ कंदो। जेकॾहिं तूं वॾनि जे पटकनि में हथ विझंदे त पोइ तोखे पटके जे वर वर जो हिसाब ॾियणो पवंदो। बबन शाह तुंहिंजो वॾो भाउ आहे। हुन जी इज़त हिन घर जी इज़त आहे जंहिं घर में तूं रही थो। जी अदा वॾो सिर्फ़ु हे दफ़ो माफ़ करे। आइंदा जेकॾहिं अहिड़ी ग़लती कयमि न त मां पंहिंजे पाण खे मारींदुसि। अदा तू पंहिंजे पाण खे मारींदे? तूं इहो सोचियो बि कीअं? बबन शाह कीअं जुड़ियो रहंदो? अदा वॾा, सुभाणे अलीअ जी सालगिरह आहे। अलीअ जी सालगिरह आहे ऐं तूं असांखे हींअर थो ॿुधाईं? बसि अदा, पाण में त कंदा आहियूं। पाणी महिमान हूंदा आहियूं ऐं पाणी मिज़मान हूंदा आहियूं। हली पुट, तोखे छा घुर्जे गिफ्ट में? डैडी अम्मा मूंखे घोड़ो वठी ॾिजो। घोड़ो छो? गाॾी छो न? चाचो मूंखे गाॾी न आहे हलाइण ईंदी। असलम, एतिरी देर कपी आ? हिते सब माण्हू मूंखे ॾिसनि पिया। असल में न ट्रैफिक जे करे थोड़ी देर थी। तू छा पई सोची? त तुंहिंजा माउ पीउ मुंहिंजे रिश्ते लाइ न ईंदा? मां कोशिश कयां थो त उहे अचनि। जेसी ताईं तूं कोशिश कंदे तेसी ताईं मां कंहिं ॿिए जे पांद सां बचिजी वेंदसि। न, ईअं हरगिज़ न थींदो। जे थी वियो त पोइ मां खुदकुशी कंदुसि। पर मां तोखे ईअं करण न ॾींदसि। असलम, पाण कोर्ट मैरिज कंदासीं। एॾो वॾो फ़ैसिलो असांजी मोहब्बत जे विछोड़े खां वॾो न आहे। तूं छा पियो सोची? सोचां पियो त तूं फ़ैसिलो मुंहिंजे दिलि वटां कयो आहे। असलम, मां तुंहिंजे हर कदम सां कदम खणी हलण लाइ तयारु आहियां। जॾहिं तूं सॾु कंदे ज़रका तुंहिंजे दर ते हूंदी। मां कुर्बान वञा पंहिंजे साईं तां। ज़रका तुंहिंजे फ़ैसिले मुंहिंजे अंदर जी मुंझ खे ख़तम करे छॾियो। ऐं मां तुंहिंजे प्यार में गुलाब जीअं टिड़ी पई आहियां। बसि असलम, तूं मूंखे हाणे पंहिंजो कर। हुन घर में मुंहिंजो दम थो घुटिजे। ज़रका, तूं हाणे मुंहिंजी आहीं। मुंहिंजे दिलि ऐं मुंहिंजे घर जी राणी आहीं। बसि मूंखे थोरो वक़्तु ॾियो। ठीकु आहे असलम, पर घणो वक़्तु मूं वटि कोन्हे। मां सम्झां थो। अदा साईं, ही तव्हांजी अमानत। मीरा शाह, आज मुझे घर में अची वेठी। मीरा शाह, मञा थो त हाणे तूं वॾो थी रही, पर को बि कमु करण खां अॻु में सलाह ज़रूरु पतो कर। जी अदा साईं,
अच्छा वो दुबई वारो होटल किथे पहुतो? अदा साईं अञा कुझु ॾींहं लॻंदा। मीराशा, जिंदगी रही त इहो द्वारो दुबई वारो होटल बि ज़रूरु ॾिसबो। पर असांजे लाइ हिकिड़ो कमरो ज़रूरु रखिजांइ, जबल ऐं मां कॾहिं कॾहिं गॾिजी घुमण ज़रूरु ईंदासीं। अदा साईं सॼो होटल तुंहिंजो आहे, तव्हां कमरे जी ॻाल्हि था कयो। अॼु मां कॉलेज वई हुअसि, तूं 10 ॾींहंनि खां वठी कॉलेज वई न आहे। बाजी कॉलेज में पढ़ाई न हुजण जे करे मां पंहिंजी दोस्त साजदा वटि वञी कंबाइन स्टडी कंदी आहियां। पर तो त कॾहिं इहो कोन ॿुधायो आहे त तूं साजदा जे घर वेंदी आहीं। बाजी मां इहो ज़रूरी न सम्झो। पर तो इहो ज़रूरी सम्झो त कॉलेज लाइ घर खां निकिरी जाॾे तुंहिंजी दिलि चवे तूं हली वञ। बाजी तव्हां अजायो शक पिया कयो मूं ते। ज़रका, मूंखे अजायो शक करण जी आदत न आहे, पर नंढनि खां वॾनि जो पुछणु हक़ आहे। पर बाजी तव्हांखे ॿुधायमि त कॉलेज में पढ़ाई न हुई, पोइ बि तव्हां अजायो बहस था कयो। कॉलेज में ॿियूं छोकिरियूं वञनि पियूं, उन्हनि लाइ पढ़ाई आहे, पर तुंहिंजे लाइ पढ़ाई न आहे। पर जेकॾहिं पुछ त बहस था कयो। असां त तव्हांखां कॾहिं कोन पुछियो आहे त तव्हां हॉस्पिटल खां काॾे ऐं कंहिंसां थो घुमण वञो। सच कड़ो आहे बाजी, हाणे ख़बर पियो न जॾहिं पंहिंजे वजूद में चूंडड़ी पियो त ईज़ा जो अहसास थियो। ख़ामोश रह। तोखे बाजी सां हिन लहजे में न ॻाल्हाइणु घुरिजे। तुंहिंजो विच में छा? बाजी जी चमची। नीलम, हिनखे चवण दे, हीअ सच पई चवे। मां ई ग़लति आहियां, मां ई कंदी आहियां। बाजी प्लीज फॉर गॉड सेक तव्हां अजायो पंहिंजी तबियत ख़राब न कयो। ॾिस नीलम, मां हिनखे ग़लति चयो। वो नंढी आहे, कम मोकल आहे, उनजी ॻाल्हि तव्हां पंहिंजे दिलि ते न रखो। मां हुनखे सम्झायसि थी। तव्हां रिलैक्स थियो ऐं फिर अचो। डैडी अम्मा तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी सुभाणे 9 साल जी आहे। अच्छा, तोखे कंहिं ॿुधायो पुटु? मूंखे अम्मा ॿुधायो आहे। अच्छा, ॾाॾी अम्मा मथे साल मां 10 सालनि जो थींदुसि त तोखे दुबई घुमाइण वठी हलंदुसि। पर कुर्बान वञा मुंहिंजा बच्चा, पर अॻियो साल कीअं ॾिठो आहे? शल तुंहिंजी ॾाॾी अम्मा ज़िंदा हुजे। अहिड़ी ॻाल्हियूं त न कयो। शेरबानो, दवाउनि जे सहारे माण्हू भला केतिरो जीअंदो। ॾाॾी अम्मा मां तव्हांखे मरण न ॾींदुसि। अच्छा, त तूं मुंहिंजे मौत जे फरिश्ते सां विढ़ंदे त मुंहिंजूं अखियूं बंदि न करे? हा। जे मुंहिंजूं अखियूं बंदि करे छॾीं त पोइ मां तुंहिंजूं अखियूं थोरी खोलींदुसि। त पोइ फरिश्तो भॼी वेंदो ऐं मां तोखे भाकुर पाईंदो। जी अम्मा तोमें साह अथसि, ॾिसंदी न आहीं जीअं स्कूल मां मोटी ईंदो आहे त सिधो तुंहिंजे कमरे में ईंदो। हा, ईअं त आहे, पर एॾो चाह न रखे जो मुंहिंजे वञण खां पोइ उबाड़को थी वञे। ॾिसां पियो त मुंहिंजी मोहबत तेॾी त ख़ूबसूरत आहे। ओह, ताज़ी का फिल्म ॾिठी अथई छा? अहिड़ा डायलॉग तो वणी। फिल्म कोन ॾिठी आहे, सभु तुंहिंजे सूंहं जो कमाल आहे। असलम सच ॿुधायां? ॿुधाए। हाणे त मूंखे तुंहिंजी ॻाल्हियूं बि वणण लॻियूं आहिनि। ज़रका तूं मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं हिन ई महीने जे आख़िरी हफ़्ते में असां हिकु थींदासीं। सच पियो चईं असां? बिल्कुलु सच पियो चवां। मूं हिकु वकील सां बि ॻाल्हाए छॾियो आहे, तूं बि पंहिंजी तयारी करे छॾ। हा, तूं घबराए न, मां सभु कुझु करे वठंदमि। वफा जैसे जखे गिरहण लगिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।